खड़ी नीम के नीचे हूँ तो एकली, जा तोड़ा बताड़ो महाना चानी महानी देख ली। थर जी धरती जो हर ज़रो सुरन सां भरपूर आहे। हिते जी हवाउनि में बि राग जो रस आहे, जिते औरतुनि जा आवाज़ फ़क़ति ॻाइण लाइ न पर मोहबत, दर्द ऐं धरती जी सचाई जो इज़हार बणजनि था। अहिड़ी धरती त उभरी हुई हिकु आवाज़ माई भागी थर जी कोयल। संदसि ॻायल गीत खड़ी नीम के नीचे हूं तो हेकली झुंगारे थी, अॼु बि माण्हुनि जे दिलनि में झुंगारीनि था। वक़्तु गुज़रंदो रहियो पर माई भागी जो राग अॼु बि जहिड़ो आहे। उन तसलसल खे ज़िंदा रखण लाइ संदसि खानदान मां हिकु नई आवाज़ जी सूरत में उभरी आहे माई गुडी बाई मंगणार। रिम झिम में बुला बरसे पवनी लोडा खावे, मोर पपैया मीठा रे बोले कोयल शोर मचावे। अरे हूँ था ना पूछा पूछा पूछा, हूँ था ना पूछा छेल भमरिया एकली, जा तोड़ा बताड़ो महाना छानी महानी देख ली, जा तोड़ा बताड़ो महाना छानी महानी देख ली। वो खड़ी नीम के नीचे हूँ तो एकली, जा तोड़ा बताड़ो महाना छानी महानी देख ली। उमरकोट सां तालुक रखंदड़ ही सादी पुरसुर भरी फनकारा जने राग छेड़े थी त माण्हू ॼण माज़ी ॾांहुं मोटी वञनि था। मारवाड़ी ॿोली जेको असांजी अबाणी आहे उहो सुठी ॿोली असीं ॻाल्हायूं था। असांजी ॿोली आई जे ॿाई गाए त असां पसंदि आहे। वो गीत गाया मारवाड़ी ॿोली में, ये असां ॾाढा सुठा लॻा कि असांजे बाप ॾाढो मारवाड़ी, असां सिंधी असां आहे को थी, उर्दू असां आहे को, ये ॿोली असां भली लॻी आहे। ॿाई गीत गाया थी जेको ॾाढा सुठा गाया थी, असां सुठा वणे था। असीं थके थिया असां त ये ॿाई राग गीत असीं सुणसां असांजी थक बि उतरे जासे। इहो राग मुंहिंजो ॾाॾाणनि जो बि आहे, मुंहिंजे नानाणनि जो बि आहे, ऐं माई भागी जेको उहो मुंहिंजी ॾाॾी आहे। अच्छा, तव्हांखे ख़ासि तौर कहिड़े गीतनि ते माना शौक़ु आहे? मुंहिंजो शौक़ु मारवाड़ी गीतनि ते आहे ऐं मां शौक़ु बि रखंदी आहियां मारवाड़ी गीतनि जो, छो त मारवाड़ी गीत जेको सुठा आहिनि। सिखिया तव्हां कीअं वरिती, कीअं शौक़ु तव्हांखे आयो? सिखिया असांजो छा त असीं मंगरार जा ॿार आहियूं, हिन जे करे असांजो जेको ॿारड़ो हूंदो आहे उहो रोईंदो बि आहे, उहो बि सुरंदे रोईंदो आहे। हिन जे करे असां सुर असां वटि हूंदो आहे, इहो ॾात आहे असांजी। उहो माई भागी मुंहिंजे बाबा जी मासी आहे ऐं उहो माशाल्लाह सुठो गाए थी। आउं बि कोशिशि कयां थी त हुन वांगुरु गाई सघां। हुकूमत पारां जेको का मदद कई हुई आहे तव्हांजी, या को सिखिया किथां वरिती आहे तव्हां? न हुकूमत पारां को मदद कोन, सिखिया हाणे वठां बि। ऐं मुंहिंजो पंहिंजो मामो बि थिए थो, मुंहिंजो भाउ बि आहे, गुल मोहम्मद नालो आहे हुनजो, हुनसां सिखिया वठां बि। डिमांड मुंहिंजी कुझु कोन्हे, मुंहिंजो एतिरो आहे मुंहिंजो आवाज़ु पियो आहे त मुंहिंजो आवाज़ खे थोरो अॻिते वधाए वञे ऐं मूंखे बि मौक़ो ॾियो वञे हिकिड़ो। ज़रूरत आहे त हुकूमत सकाफ़ती इदारा अहिड़नि बासलाहियत फनकारनि खे प्लेटफार्म ऐं तरबियत हौसला अफ़ज़ाई मुहैया कनि त जीअं उन्हनि जा आवाज़ रुगो थर ताईं महदूद न रहनि पर मुल्क दुनिया ताईं गूंजनि। कैमरामैन साथी सां गॾु जानिब तलवाणी, आवाज़ टीवी न्यूज़, उमरकोट। चाहे परो कया वीरे मोरा बैरी माता नाला, बिरैयो रे तेड़ैयो रे मेल, बिरो वणे जारो आयो रे। नहीं उडारू रे तने नहीं उडारू, नहीं उडारू रे तने नहीं उडारू, मारा परदेसी पखीड़ा तने नहीं मारू, मारा उड़ता भमरिया तने नहीं मारू। बिछिया लाडी बौरा बाजे, बिछिया लाडी बौरा बाजे, रासिलो नींदा में जाग्या रे, रासिलो नींदा